कुबो सईद खान में जागीरानी बिरादरी ॻोठ देवड़ा जो मोज़िज़ शख्सियत मोहम्मद बख्श जागीरानी जी जनाज़े नमाज संदसि अबाणे ॻोठ देवड़ा में अदा कई वई। जनाज़े नमाज में सैयद पंजुल शाह, सैयद ज़मीर शाह, सैयद जाफर शाह, पीपी अगवान, सैयद गुलाम अब्बास जागीरानी, हाजी खान जागीरानी, अली नवाज जागीरानी, गुलाम शबीर जागीरानी, अब्दुल सत्तार जागीरानी, शमन जागीरानी, साफ़ी खादिम हुसैन जागीरानी, बरकत जागीरानी समेत मुख्तलिफ़ सियासी समाजी अगवाननि, मोज़िज़ीन ऐं इलाइक़े जे सवें माण्हुनि शिरकत कई। उन खां बाद में मरहूम जी तदफ़ीन सैयद सालेह मोहम्मद शाह साहब जे क़ब्रिस्तान में कई वई ऐं संदसि तॾो ॻोठ देवड़ा में विछायो वियो आहे, जिते संदसि पोयरनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची